अस्सलाम वालेकुम। मौसम जे अहवाल सां गॾु मां आहियां नज़ीर बमरो। सभ खां पहिरियां नसरुल्लाह गॾाणी जी शहादत जो अफ़सोसनाक वाक़ियो, उन जे ॾुख जो इज़हार कयूं था ऐं उन वाक़े जी शदीद मज़म्मत कयूं था। हक़ ऐं सच ऐं कूड़ जे विच में हमेशह खां जंग जारी रही आहे। यज़ीदियत ऐं हुसैनियत जे विच में जेका जंग आहे उन में जीत हमेशह हुसैनियत जी रहंदी आहे। यज़ीदियत जा पोलग चाहे केतिरो सरसी हासिल कनि ज़ाहिरी तौर ते, पर उहे हारायल आहिनि, उहे कॾहिं बि खटे नथा सघनि। इन जे करे नसरुल्लाह गॾाणीअ जी ॻाल्हि आहे, उन सॼी सिंध जो घाट ऊचो कयो आहे पंहिंजे रत जो नज़रानो ॾेई त कूड़ सां जंग करण जे लाइ हिकु बेपहुच इंसान केतिरी न दिलेरीअ सां विढ़े थो। ऐं अहिड़ा जवान सिंध मां ख़तमु थियण वारा न आहिनि। सिंध में अहिड़नि जवाननि जो रोज़ फ़सुलु लुणबो त अञा ताज़ा नवां संग फुटंदा, ताक़तवर संग फुटंदा। इहा जंग जारी रहंदी पूरी सिंध में या पूरे पाकिस्तान में। कूड़ जा पोइलग जेके शॉर्टकट जे ज़रिए आसानियूं हासिल करणु चाहिनि था, ही सभु कम उन्हनि जा आहिनि। पोइ उहे कहिड़ा बि तरीक़ा हुजनि नाजाइज़िन करण जा, उन्हनि जो केर बि नालो वठे थो त उहे अहिड़े क़िस्म जा नाजाइज़ कम कनि था। कॾहिं न कॾहिं पासो पलटिजंदो, वक़्तु हमेशह हिकु जहिड़ो न रहंदो आहे। कॾहिं बहितरीनु दौर बि अची सघे थो। हक़ सां साथ ॾींदा रहो ऐं फ़ख्र सां जीअंदा रहो। हाणे अचूं था मौसम जी तरफ़। सिंध में तमामु गर्मी जो दौरु हली रहियो आहे। पूरी सिंध में 50 डिग्री या किथे किथे 1 डिग्री घटि, 2 डिग्री घटि। विचोले ऐं उत्तर में इहा गर्मी अञा हलंदी। मई जो पूरो महीनो इहा गर्मी जारी रही सघे थी। 1 जून खां हिन गर्मीअ में कुझु घटिताई ईंदी, पर जेकॾहिं 45 डिग्री गर्मी थींदी, 5 डिग्री घटि बि, तॾहिं बि असां चवंदासीं त गर्मी आहे। सो गर्मी जेका सही तरीक़े सां घटिबी, उहा घटिबी जुलाई खां पोइ। जुलाई शुरू थींदो, बरसातूं शुरू थींदियूं, उन खां पोइ गर्मी घटिबी। हाणे असां अव्हांखे वठी था हलूं बांग्लादेश जी तरफ़ ऐं अव्हांखे मूनसून जी मालूमात सां गॾु ॿी बि अहम मालूमात ॾियूं था त जेका अव्हांखे आईंदा मूनसून जे दौरान अव्हांजे कमु अची सघे। हाणे हीउ इलाइक़ो आहे बांग्लादेश जो, यानी ओभर पाकिस्तान। जी 1971 में जुदा थियण वारो ही उहो इलाइक़ो आहे। हिन इलाइक़े में हिकिड़ो नओं तूफ़ान दाख़िल थी चुको आहे, सामूंडी तूफ़ान। उहो हिन मुल्क में दाख़िल थी चुको आहे। हिन जूं सरहदूं जेके आहिनि उहे सभु मुकमल तौर ते हिन तूफ़ान सां ढकिजी चुकियूं आहिनि ऐं शदीद तरीन बरसातूं जारी आहिनि, खिवणियूं जारी आहिनि ऐं इंतिहाई ख़तरनाक नतीजा नज़र अची रहिया आहिनि हिन तूफ़ान जे करे बांग्लादेश में। छाकाणि त ही
तूफ़ान बांग्लादेश जे सरहदुनि जे अंदरि ख़तमु थींदो, कमज़ोर थींदो, पर जेसि ताईं हलंदो तेसि ताईं 2 ॾींहं गुज़री वेंदा। ऐं 2 ॾींहंनि जे दौरान हिन जी इयूं शदीद बरसातूं बांग्लादेश में तमामु घणी ॿोॾि आणे सघनि थियूं। अलाह ताला ख़ैरु करे। हाणे असां अव्हांखे ॿुधायूं था त हिन तूफ़ान खां पोइ छा थींदो। हीउ इलाइक़ो जेको ॾिसो था अव्हां, हिन इलाइक़े में हिकु नओं तूफ़ान ठहण वारो आहे। हीउ तूफ़ान जेको ठहंदो उहो ठहंदो जून जी 10 तारीख़ धारी या 15 तारीख़ ताईं। हिन इलाइक़े में हीउ जेको बम्बई खां ओलह तरफ़ वारो इलाइक़ो आहे, हिते तूफ़ान ठहंदो। इहो छो ठहंदो, अव्हां पुछणु चाहींदो त इहो तूफ़ान हिते छो ठहंदो। त असां तव्हांखे थोरो मालूमात जे लाइ, त जीअं अव्हांजे इल्म में थोरो इज़ाफ़ो थिए त इहो छो ठहंदो, इन जी वजह कहिड़ी आहे। त हाणे हीउ तूफ़ान जेको हले थो पियो बांग्लादेश वारो, हीउ तूफ़ान जॾहिं अॻिते वेंदो त ख़तमु थींदो। हिन जो प्रेशर, लो प्रेशर हिन वक़्तु वधि में वधि सतह ते आहे, यानी घटि दबाव हवा जो उहो घटि में घटि सतह ते आहे। त इहो अॻिते हली जॾहिं बांग्लादेश क्रॉस कंदो त इहो लो प्रेशर घटिजी वेंदो, यानी प्रेशर हवा जो नॉर्मल तरफ़ वञणु शुरू थींदो। ऐं इन नॉर्मल प्रेशर पैदा थियण सां हीअ जेके हवाऊं अचनि थियूं पियूं, हीअ हवाऊं जेके हिंदुस्तान खे क्रॉस करे बांग्लादेश वञनि थियूं पियूं, इहे सप्लाई एयर आहे, इहा कटिजी वेंदी। इहा अचानक कटिजी वेंदी जॾहिं हीअ अचानक प्रेशर हिन जाइ ते ख़तमु थींदो त अचानक ही सप्लाई लाइन वारी जेका हवा आहे इहा बंदि थी वेंदी, हितां कटिजी वेंदी। जॾहिं हितां इहा हवा कटिजी वेंदी त हीअ हवा जंहिं तरफ़ वधीक लो प्रेशर हूंदो उन तरफ़ चकर काटणु शुरू कंदी ऐं इन जाइ ते हिकिड़ो नओं तूफ़ान ठही वेंदो। ऐं इन जाइ ते हिन वक़्तु जेके बादल आहिनि, सभु बादलनि जी कंडीशन हीअ आहे त हिन जाइ ते 15 तारीख़ ते बादल काफ़ी सारा अची वेंदा ऐं हिते तूफ़ान ठहंदो। त हाणे अव्हांखे असां ॿुधायूं था मूनसून जे हवाले सां। मूनसून हिन वक़्तु हिन इलाइक़े ताईं पहुची चुकी आहे, सैलून यानी श्रीलंका ऐं उन खां अलावा उनजे भरपासे वारा इलाइक़ा, मथियां इलाइक़ा, इंडिया जो आख़िरी हिसो, एसि ताईं मूनसून जो सिस्टम पहुची चुको आहे। पर हीउ तूफ़ान जॾहिं बांग्लादेश क्रॉस कंदो ऐं ख़तमु थींदो त मूनसून जो जेको सिलसिलो आहे उहो उन जूं हवाऊं हिंदुस्तान में दाख़िल थियणु शुरू थींदियूं ऐं हिंदुस्तान में दाख़िल थी कश्मीर तरफ़ सफ़र कंदियूं। ऐं कश्मीर में वक़्त खां अॻु जूं बरसातूं शुरू थींदियूं। सिंध में जेकॾहिं ॿुधाए सघूं असां तव्हांखे मोहतात अंदाज़ो, त सिंध में ही मूनसून सिस्टम जूं बरसातूं 25 जून ते नंगर पार्कर खां शुरू थींदियूं। नंगर पार्कर, इस्लाम कोट, मिट्टी ऐं कुझु ॾाहली वारा इलाइक़ा ऐं सरहदी इलाइक़ा उभर सरहद जा हितां स्टार्ट वठंदियूं ऐं 1 जून ते ॾखण सिंध जा काफ़ी इलाइक़ा कवर थी वेंदा मूनसून जे बरसातुनि सां। हाणे अव्हां चवंदव त बरसातूं किथे घटि थींदियूं या किथे वधि थींदियूं, त अव्हांखे इहा मालूमात असां ॾियूं था त बरसातूं सिंध में किथे घटि थींदियूं ऐं किथे वधि थींदियूं। सिंध में 3 भाङनि में विरायो, उत्तर सिंध, विचोलो सिंध
ऐं हे ॾखण सिंध। हाणे ॾखण सिंध में जेका बरसाति ईंदी मानसून जी, उन में ॾखण सिंध में टोटल में त बरसाति वधि में वधि आहे ई आहे। पूरे ॾखण सिंध में कराची समेत वधि में वधि बरसाति थींदी। पर विचोले सिंध जो ओभारियो हिसो उत्तर ताईं, विचोले सिंध जो ओभारियो हिसो जंहिंमें शादातपुर, नवाबशाह, सांगड़, खिपरो, मीरपुर ख़ासि, हैदराबाद ऐं उमरकोट, इहे इलाइक़ा जेके ओभर सिंध जे बॉर्डर सां मिलियल आहिनि ऐं विचोले सिंध में अचनि था, इन्हनि इलाइक़नि में ज़ोरदार बरसाति थींदी। हाणे इहो तव्हां शायदि इहो सोचींदा हुजो त उत्तर सिंध में बरसाति घटि थींदी छा? न, उत्तर सिंध में 100% बरसाति वधीक थींदी। विचोले सिंध जे ओभर वारे हिसे में 200% वधीक थींदी ऐं ओलह वारे हिसे में 100% वधीक थींदी। पर ॾखण सिंध में 300% वधीक बरसाति थींदी नॉर्मल खां। हाणे अव्हांखे अंदाज़ो कीअं थींदो त हीअ केतिरी बरसाति आहे? इहा एतिरी बरसाति आहे जीअं 2022 में बरसाति थी हुई। सूरत हाल तक़रीबन ओड़ी आहे, पर उन खां घटि बरसाति हूंदी। एतिरी तमामु घणी वॾे मिक़दार में बरसाति न हूंदी जो सिस्टम बीह वञनि सिंध जे आसमान ते ऐं हफ़्तनि जा हफ़्ता वसंदा रहनि। स्पेल ईंदा ऐं वेंदा रहंदा, उन तरीक़े सां बरसाति जारी रहंदी। सो इन करे तव्हां बरसाति खां पहिरियां सभु एहतियाती उपाउ वठी छॾियो। त अॼु जी रिपोर्ट जेका हीअ आहे, असांजी रिपोर्ट जारी रहंदी। मौसम जे सिस्टम जेके बि ईंदा वेंदा उन्हनि जी डिटेल्स असां ॾींदा रहंदासीं। अव्हां असांजो चैनल सब्सक्राइब कयो ऐं पंहिंजनि दोस्तनि खे बि ॿुधायो त उहे चैनल सब्सक्राइब कनि। उन्हनि खे तव्हां असांजे यूट्यूब चैनल जा जेके लिंक आहे उहा पंहिंजे दोस्तनि ॾांहुं मोकिलियो, त जीअं असांजा जेतिरा मेंबर वधंदा ओतिरी असांजी हिमत अफ़ज़ाई थींदी ऐं असां वधीक बहितर रिपोर्ट पेश करे सघंदासीं। तव्हांजी वॾी महिरबानी। वरी मिलंदासीं नेक्स्ट रिपोर्ट में। अल्लाह हाफ़िज़।